من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يثبت الله الذين آمنوا بالقول الثابت في الحياة الدنيا وفي الآخرة ويضل الله الظالمين ويفعل الله ما يشاء ألم تر إلى الذين بدلوا نعمة الله كفرا وأحلوا قومهم دار البوار جهنم يصلونها وبئس القرار وجعلوا لله أندادا ليضلوا عن سبيله قل تمتعوا فإن مصيركم إلى النار قل لعبادي الذين آمنوا يقيموا الصلاة وينفقوا مما رزقناهم سرا وعلانية من قبل أن يأتي يوم لا بيع فيه ولا خلال الله الذي خلق السماوات والأرض وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم وسخر لكم الفلك لتجري في البحر بأمره وسخر لكم الأنهار وسخر لكم الشمس والقمر دائبين وسخر لكم الليل والنهار وآتاكم من كل ما سألتموه وإن تعدوا نعمة الله لا تحصوها إن الإنسان لظلوم كفار صدق الله العظيم اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين معزز مسلمانان گرامی، रमज़ान मुबारक जो महीनो मुसलमानन जी ज़िंदगीअ सां इन रमज़ान मुबारक जी मुनासिबत इंतहाई वॾी मुनासिबत आहे। दुनिया जी हिन ज़िंदगीअ में माण्हू जहिड़ी तरह पंहिंजी दुनिया ऐं दुनियावी असबाब ऐं सामान खे गॾाइण ऐं वधाइण जी कोशिश कंदा आहिनि, ऐं जे नज़र कबी दुनिया खे त तमाम घणे पैमाने ते माण्हू पंहिंजी ज़िंदगी इन्हे जे पोयों था ख़र्च कनि त दुनिया वधे। ऐं इहो अमल जे काफ़र करे त उन ते मयार नाहे, छो त उनखे ॿियो कमु ई कोन्हे। पर जॾहिं मुसलमान जी कोशिश ॾिसजे थी त रुगो दुनिया ऐं दुनिया दुनिया ऐं दुनिया थो करे त उनखे ॾिसी ऐं पोइ ज़रूर अरमान करणु घुर्जे। छो त मुसलमान जो नज़रियो रुगो हिन दुनिया जे जहान सां वाबस्ता न आहे, पर मुसलमान जो हक़ीक़ी नज़रियो ऐं उन जे ईमानियात मां हीअ शइ इंतहाई अहमियत थी रखे त असांजो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते ईमान, मलाइकनि ते ईमान, किताबनि ते ईमान ऐं हिन शइ जे मथां ईमान त क़यामत बि आहे, आख़िरत थींदी। क़यामत जे ॾींहुं असांखे उथी अल्लाह ताला जे आॾो पंहिंजे ज़िंदगीअ जे अमलनि जो हिसाब ॾियणो पवंदो। पोइ जेकॾहिं अमलनि जो वज़न गौरो थियो त कामयाब थींदासीं ऐं इहा तमामु वॾी कामयाबी आहे। ऐं जेकॾहिं उन ॾींहुं अमलनि जो वज़न गौरो न थियो, हल्का थी पिया, त पोइ अल्लाह ताला उन्हनि जे लाइ थो फरमाए त उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजो पाण खे खसारे में विधो आहे ऐं वॾे नुक़सान में विया। एॾो वॾो प्रोग्राम आहे मुसलमान जी ज़िंदगीअ जो। पोइ हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी इन ज़िंदगीअ जो हिकिड़ो नक्शो असांखे छिके ॾेखारियो। फरमायो त हीअ दुनिया जी ज़िंदगी मोमिन जे लाइ जेल मिसल आहे ऐं गैर मुस्लिम जे लाइ, काफ़र जे लाइ
बाग बहारी आहे। जेल में माण्हू छा कंदो? वक़्तु गुज़ारींदो, ॿियो कुझु बि न। जेल जो वक़्तु पूरो थिए त मां निकिरी आज़ाद थियां। त मतिलबु इहो आहे त मोमिन माण्हू हिन दुनिया जे जहान में ईअं सम्झो त क़ैदी अथव। ऐं हाणे जेकॾहिं गौर फिक्र सां ॾिसो त माण्हू पंहिंजे ईमान ऐं पंहिंजे आमाल सालिहा खे सिधे करण जी कोशिश करे त जहिड़ी तरह जेली माण्हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण में आज़ाद न हूंदो आहे, पंहिंजे मर्ज़ीअ जी ज़िंदगी न गुज़ारे सघंदो आहे, त मुस्लमान माण्हूअ खे पंहिंजी ईमान वारी ज़िंदगी गुज़ारणु ईअं मुश्किल थी वई आहे। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान इहो सचो थियो त ज़िंदगी दुनिया जी मोमिन जे लाइ जेल आहे। पोइ जेल खे पंहिंजी ज़िंदगी तस्लीम करे केरु रहंदो? को बि न रहंदो। जंहिंखां पुछंदो त ॾींहं पियो ॻणींदो त पूरा थियनि, भली खणी 25 साल 50 साल सज़ा हुजेसि न, पोइ बि पियो ॻणींदो। हाणे हफ़्तो वियो, हाणे महीनो वियो, हाणे साल थी वियो। त ईमान वारे माण्हूअ खे हिन दुनिया जे जहान में रही करे पंहिंजी आज़ादीअ जो फ़िक्र हमेशह ईअं रखणो आहे। पोइ अल्लाह ताला फरमायो त कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीन, हर हिकु माण्हू पंहिंजे कए जे बदिले में ॻह पियल आहे। जेका शइ ॻह पियल हुजे, गिरवी रखियल हुजे, मूंखे जेकॾहिं ज़रूरत पवे पैसनि जी त हिते जो आयुमि त कोन हा, माण्हू वाक़िफ़ बि कोन पियो मिले। पोइ हिकिड़े दुकानदार खे चयुमि त यार हे रखो, 200 रुपए जो अथई, हे पाण वटि रखो, मूंखे 100 रुपयो ॾे त मां ॻोठु पहुचां, सुभाणे हाणे ॾींदोसांइ, पंहिंजो कपिड़ो खणंदुमि, तोखे 100 ॾेई। हाणे जेकॾहिं असां पैसनि ॾियण खां सवा चवंदासीं यार लटो त ॾिजां, चवंदा त हे 100 रुपए में ॻह पियल आहे, मालिक 100 ॾींदो त उनखे ॾींदासीं, जे न ॾींदो त पोइ मिकिड़ी मां पंहिंजा पैसा सिधा कंदुमि। अल्लाह ताला थो फरमाए त कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीन, हे तव्हांजो वजूद इहो ॻह पियल आहे। पोइ फरमायूं त या इन खे माण्हू हलाक कंदो जे हिन जी क़ीमत अदा न करे सघियासीं हिन वजूद जी, या इन खे छॾाईंदो जेकॾहिं उन जी क़ीमत अदा कईसीं। फ़र्क़ु एतिरो थो थिए हाणे त हिन वजूद जी क़ीमत जेकॾहिं वजूद जे ख़ालिक ऐं मालिक खां था पुछूं त उहो हिकिड़ी थो ॿुधाए, ऐं जे दुनिया ऐं दुनिया वारनि माण्हुनि खां था पुछूं त उहे इन जी क़ीमत ॿी था ॿुधाइनि। ईमान जो फ़ैसिलो, मुसलमान जो फ़ैसिलो इहो हितां थींदो त इहो पंहिंजे हिन वजूद जी क़ीमत जेका हिन जे ॻह पियल वजूद खे छॾाए आज़ाद करे, इहा जेकॾहिं अल्लाह जे चवण ते ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहनुमाईअ ते इन पंहिंजे वजूद जी क़ीमत अदा कई त क़द अफ़लह मन ज़क्काहा। अल्लाह फरमायो त जेको इन खे सुठे नमूने सां छॾाए वियो त इहो कामयाब थियो, अल्लाह इन खे मुबारक ॾेई छॾी। वक़द ख़ाब मन दसाहा, पर जेकॾहिं वठी कंहिं इन खे दुनिया जे ग़िलाज़तुनि ऐं गंदगी ऐं पलीतुनि में, जीअं खणी चइजे त वठी कंहिंखे मुंडीअ खां गटर में खणी लोढ़ियोसि, जे ईअं ई कयो त पोइ उन पंहिंजो पाण खे नाकाम करे विधो। त अज़ीज़ान गिरामी, जे दुनिया ऐं दुनिया वारनि खां पुछंदासीं त उहे असांखे पंहिंजा ॾस ॾींदा, पर दुनिया जो हिकिड़ो उसूल आहे, असां जंहिं माहौल में रहूं था, असांजे चौधारी हिते बि ॾिसो त अलाए केतिरियूं शयूं दुनिया जूं पयूं आहिनि। हे लाउड स्पीकर आहे, आवाज़ जे लाइ कमु थो अचे, मथो पखो पियो थो हले, हे बतिरियूं थियूं ॿरनि, सवारियूं मोटर गाॾियूं हे चौधारी बीठियूं आहिनि, का थधे पाणी जी मशीन लॻी पई आहे, को जनरेटर लॻो पियो आहे, को कुझु शयूं आहे, अलाए केतिरियूं शयूं असांजे चौधारी लॻी पयूं आहिनि। हिकु बि शइ माण्हूअ जे मर्ज़ीअ ते न हलंदी। हिन बतीअ खे ॿारण जे लाइ असां हिन जे कंपनी ऐं इदारे जो उसूल छॾे पंहिंजे मर्ज़ीअ सां बिजली विझूंसि त ज़ाया थी वेंदी। हिन पखे खे जेकॾहिं असां पंहिंजे मर्ज़ीअ सां तेज़ हलाइण जे लाइ जेका हिन जी तजवीज़ थियल बिजली आहे उनखे छॾे ऐं तिखो पावर ॾियूंसि त सड़ी वेंदी। अहिड़ी तरह हे लाउड, अहिड़ी तरह हे शयूं, अहिड़ी तरह पाणी जा मोटर, अहिड़ी तरह हे लारियूं मोटरूं, सवारियूं असांजूं, त उन्हनि में तजवीज़ थियल
शयुनि खे इस्तेमाल करण जे बजाय जेकॾहिं असां पंहिंजी राय इस्तेमाल कंदासीं त ज़ाया थी वेंदियूं। नफ़ो नफ़े जे माग इहा असांखे पोइ कबाड़ी वारे खे ॾियणी पवंदी। बेअन ई साॻीअ तरह जे इंसान पंहिंजे मालिक जे तजवीज़ कयल उसूल ते पंहिंजे हिन वजूद जे मशीनरीअ खे हलाईंदो त क़द अफ़लह मन ज़क्काहा। अल्लाह ताला क़ुरान में असांखे पको वाइदो ॾिनो त इन खे जे साफ़ पाक रखंदे मुंहिंजे चवण मूजिब त कामयाब थींदे। वक़द ख़ाब मन दस्साहा, ऐं जेकॾहिं इन खे दुनिया जे ग़िलाज़तुनि ऐं गंदगियुनि में मुलवस कंदे त नाकाम थी वेंदे। दो टोक नतीजो आहे त असां हिन दुनिया जे मामलात में ॾाढा होशियार आहियूं। ख़बर न पवंदी त हथ न लाहींदासीं मिशन खे, जेसिताईं कंहिं कारीगर खे, ॾाहे खे, ॼाण वारे खे, ख़बर वारे खे पुछूं। अल्लाह ताला थो फरमाए त तूं पंहिंजे हिन वजूद जे बारे में बि फसालू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून, त हिन वजूद खे कीअं हलाइणो आहे। जे ख़बर अथई त अल्हम्दुलिल्लाह चओ, ऐं जे न अथई त जंहिं वटि क़ुरान जी ॼाण हुजे उन खां पुछ। त अज़ीज़ान गिरामी, अल्लाह ताला जीअं हिते मशीननि वारा पंहिंजे मशीन सां गॾु किताबड़ो ॾींदा आहिनि, अल्लाह ताला असांजे हिन वजूद सां गॾु हे क़ुरान मजीद ॾिनो ऐं पोइ फरमाई अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन। अल्लाह मोकिलियो, जिब्राइल अमीन खणी आयो, आयत आयत सां 70,000 मलाइक जो पहरो खणी अचे। फ़इन्नहु नज़लहु अला क़ल्बिक, ए सोना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां इहो क़ुरान मजीद तुंहिंजे दिल मुबारक ते लाथोसीं। क़ुरान जेॾो वॾो आहे त तुंहिंजी दिल ऐं सीनो मुबारक अञा वॾो आहे। जो अल्लाह ताला इन सीने जी तारीफ़ क़ुरान में कई त अलम नशरह लक सदरक, ए सोना मोहम्मद असां तुंहिंजो सीनो वॾो न कयो आहे। दिल जो वॾी थिए त इनखे सीनो बि वॾो मां पाए न। एॾो वॾो सीनो जंहिंमें इहो क़ुरान मजीद मापी वियो, ऐं एॾी वॾी दिल, एॾो वॾो हज़रत सां जन पंहिंजे ख़िताबनि में फरमाईंदा हुआ त जीअं हे पावर हाउस हूंदा आहिनि असां वटि, सखर जो पावर हाउस, गुडूअ जो पावर हाउस, जामशोरे जो पावर हाउस, असां वटि हिते पावर हाउस आहिनि। इन्हनि सां असां जूं हे तारूं ॻंढियल आहिनि बिजलीअ जूं, पोइ उन्हनि मां तारूं थियूं अचनि। पोइ जॾहिं तारूं उसूल मूजिब सही असां वटि पहुतियूं, वरी हितां असां वटि जेका वरी नंढी गिरड थी, इन मां असांजे उसूल मुताबिक़ हिननि में लड़कियूं, वरी इन जे उसूल मुताबिक़ असां पंहिंजे घरनि में वठी आयासीं। जॾहिं इहे तारूं सही नमूने सां असां वटि जुड़ी पयूं त बल्ब रोशनी कंदो, पखो हवा ॾींदो, मोटर पाणी ॾींदो, थधा गरम सभु कम असांजा निज़ाम हली पवंदा। अहिड़ीअ तरह अल्लाह ताला पंहिंजो फैज़ जेको इंसान ज़ात जे लाइ ऐं उन खे कामयाबीअ सां पूरी ज़िंदगी गुज़ारे ऐं पंहिंजे असली माग जन्नत में पहुचाइण जे लाइ रब सुब्हानो ताला जेको प्रोग्राम नाज़िल कयो आहे, पाण नाज़िल कयईं। जिब्राइल अमीन खणी आयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दिल मुबारक खे हिन पूरी काइनात जे लाइ अल्लाह पावर हाउस वांगुरु कयो आहे त इन क़ुरान जे पावर सां इंसान ज़ात पंहिंजे दिल जो ताल्लुक़ जोड़े। छो जोड़े? अल्लाह फरमायो त अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। अल्लाह क़ुरान मजीद जी तालीम ॾिनी। साईं कंहिंखे ॾींदे आसमान खे चई त खण, ज़मीन खे चई त खण, जबलनि खे चई त खण, अबैन इन यहमिलनहा व अशफक़न मिनहा, डिॼी विया चई सही असांजो कमु ई न आहे। मुंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त भाई हाणे हेतिरो शीशो आहे, इहो इन में जो लॻो आहे त इहो रोशनी थो करे। भला असां मट जेॾो हिकिड़ो शीशो ठाराए चऊं, ॿाहिरों का बरनी वठी अचूं, दुकान वठूं, ॾाढो सुहिणो शीशो हुजेसि, उन में जे तारूं ॿधी हणंदासीं त न ॿरंदी। भली हेॾो शीशो हुजे, मटु शीशे जो मटु ठहियलु हुजे, उन में जे तारूं विझंदासीं त इहा रोशनी न थींदी। पर हेतिरो बलबड़ो जेको इन जे लाइ ठहियलु आहे, ॿ तारूं लॻायोसि त अलहमदिल्ला उदय में रोशनी थी वञे। भली जबल केॾो बि हुजे, असां उनखे नथा टोड़े सघूं। ज़मीन केॾी वॾी हुजे, असां इन में हिकिड़ी हेतिरी गंढ खणंदासीं, मथे ते रखंदासीं त कांटो भॼंदो। भली आसमान केॾो हुजे, असां जहाज़ भली उॾायूं पर नथा पुॼी सघूं। पर अल्लाह तो फरमाए त इन्हनि खे क़ुरान खणण जी सलाहियत न आहे, छो त क़ुरान जी सलाहियत इंसान में आहे। जो ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान, अल्लाह इहो इंसान पैदाई क़ुरान जे करे कयो ऐं इन जो बयान इंसान खे सेखारी। त हिन क़ुरान सां असांजो गहरो ताल्लुक़ आहे। जीअं हिन मशीन जो पंहिंजे किताबड़ीअ सां ताल्लुक़ हूंदो आहे, हीअ गाॾी मोटर वठंदासीं, इन में किताब पियल हूंदो, हर शइ इन उसूल मूजिब थींदी। अल्लाह इंसान पैदा करे उन सां क़ुरान मजीद ॾिनो ऐं इन क़ुरान जे तालीम जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दिल मुबारक खे एॾो वॾो कुशादो करे छॾी जो क़यामत ताईं अरबे खरबे इंसान पैदा थींदा रहंदा। पर जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दिल मुबारक सां पंहिंजो ताल्लुक़ जोड़ींदा, उनखे अहिड़ो फैज़ मिलंदो जीअं रोज़े अव्वल सहाबा जे दिलनि में इहो क़ुरान जो फैज़ नाज़िल थियो। हाणे इहो वक़्तु ऐं बदबख़्ती माण्हूअ जी थींदी त केरु थो पंहिंजे दिल जो ताल्लुक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दिल मुबारक सां जोड़े ऐं केरु नथो जोड़े।
जेको जोड़ींदो क़द अफ़लह मन ज़क्काहा। अल्लाह प्रोग्राम हिकिड़ी आयत में ॿुधायो, अधु हुन जो इंसान जे कामयाबी सां ताल्लुक़, अधु हुन जो वक़द ख़ाब मन ज़क्काहा, ऐं नाकाब उहो माण्हू आहे दसाहा जेको इनखे हिन दुनिया जे ग़लाज़तुनि ऐं गंदगियुनि में ॿोड़े छॾे। अल्लाह तो फरमाए त ॿई माण्हू दुनिया में रहंदा, मोमिन बि हिते रहंदो त काफ़िर बि हिते रहंदो। मूसा अलैहिस्सलाम बि साॻे शहर में हो त फिरौन बि साॻे शहर में हो, इब्राहिम अलैहिस्सलाम बि उन ई शहर में पियो रहे त निमरूद बि उते पियो रहे, अबू जहल ऐं उतबा शहबा बि साॻे मके मुकरम में हुया त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु ऐं सहाबा जूं कतारूं बि उन ई मके मुकरम में पिया रहनि। पर जीअं चवंदा आहिनि त फिज़ा, अल्लामा इक़बाल जो हिकिड़ो शेर आहे त उॾनि त सभु था फिज़ा में, गिझ बि उॾंदी आहे त शाहीन ऐं शहबाज़ बि हवा में उॾंदो आहे, पर हुन जो कमु हूंदो आहे पाक साफ़ शिकार करणु, गिझ जो कमु हूंदो आहे ढूंढ ॻोल्हणु। दुनिया जे हिन जहान में सभु को हलंदो, जेको पंहिंजे हिन वजूद खे पाक करणु चाहे उहो बि हिन दुनिया में हलंदो, उहो बि हिते खाईंदो पीअंदो पाईंदो पहिरींदो शादियूं कंदो आबादियूं कंदो कम कंदो वापार कंदो तिजारतूं कंदो। छो त अल्लाह ताला फरमायो त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी मुबारक में तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो पूरो नमूनो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बचपन खां वठी ॾिसंदा, अमा बीबी हलीमा सादिया जे घर जॾहिं रहंदा हुआ, जॾहिं 5-6 सालनि जा थिया त पंहिंजे नंढड़े भाउरे सां गॾु बकरियुनि सां गॾु हलिया वेंदा हुआ। जॾहिं अञा वॾड़ा थिया मके मुकरम में वापसि आया पंहिंजे कमनकारियुनि सां, जॾहिं 25 सालनि जे जवानी खे पहुता त अम्मा बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा फारिग़ हुयूं, बेवा हुयूं, उन्हनि वटि माल असबाब दौलत इलाही हुई, हुननि खे हिकिड़े सुठे अहिड़े शरीक जी ज़रूरत हुई जेको हुन जे कारोबार ऐं वापार खे संभाले। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जी मिल्कियत खणी ऐं पंहिंजे ज़िम्मे तहवील में आणे ऐं वापार ऐं तजारत कयूं, अल्हम्दुलिल्लाह कमायूं, बीबी साहब खे हिसो ॾिनऊं, पंहिंजो गुज़र सफ़र बि कयूं। मतिलबु इहो आहे त दुनिया जे हिन जहान में रहिबो, इते सभु कम कबा, दुनिया जा हर कम कबा, पर उन खे पंहिंजे हिन वजूद खे उन दुनिया में ग़र्क़ न करे छॾिबो। हिकिड़ो माण्हू दरिया में वञी ॿेड़ी काहे मच्छी मारण, हिकिड़ो माण्हू वियो उन मां कंहिं ॿिए क़िस्म जो शिकार करणु, हिकिड़ो माण्हू ॿियो वियो उन दरिया मां हीरा ऐं मोती जवाहर ॻोल्हणु। हाणे इहो माण्हू इन पाणीअ जे मथां मथां तरंदो, पर जेकॾहिं इन पाणी में छॾे ॾींदो पाण खे त ॿुॾी ग़रक़ थी वेंदो। उन जा मफ़ाद ऐं इस्तेमाल जेके आहिनि सभु उहे ज़ाया थी वेंदा। त हिन दुनिया जे जहान में रहिबो, पर इन दुनिया जे जहान में ईअं रहिबो जीअं पाणीअ में असां समुंड में जो सफ़र कंदा आहियूं त मथां मथां तरंदा आहियूं, इन में अंदरि घोतो न हणंदासीं, घोतो हणंदासीं त ॿुॾी मरंदासीं। अंदरि अलाए केतिरियूं बलाऊं हूंदियूं, वॾियूं वॾियूं मच्छियूं हूंदियूं, वॾियूं वॾियूं मुसीबतूं हूंदियूं, असांखे खाई तबाह करे छॾींदियूं। तंहिंजे करे इन दुनिया जे पाणी जे मथो मथो तरबो जो पंहिंजा कपिड़ा बि न पुसनि। हिन दुनिया जे जहान में रहिबो, हिते खाइबो, हिते पीबो, हिते कमाइबो, हिते शादियूं कबियूं, हिते बचा थींदा, हिते वापार कबा, हिते तिजारतूं कबियूं, पर सभु जो सभु अल्लाह ताला जे हिन क़ुरान मजीद जे उसूल मूजिब ऐं उन नूर ऐं रोशनीअ मां असां अखियूं पंहिंजूं पटींदासीं। असां माण्हुनि खे 5 हिस्सा ज़ाहिर जी ईंदा आहिनि, नकु सिंघण जो हिस्सो आहे, अखि ॾिसण जो हिस्सो आहे, कनु ॿुधण जो हिस्सो आहे, ज़ुबान में चखण आहे, हथनि में छुहण आहे, ऐं असांखे सर्दी ऐं गर्मीअ जो अहसासु आहे। 5 हिस्सा आहिनि असांखे ज़ाहिरी, ऐं अहिड़ी तरह वरी 5 हिस्सा असांखे इन क़िस्म जा अंदरि बातिनी थींदा आहिनि। इन्हनि 5 ज़ाहिरी ऐं 5 बातिनी हिसनि खे जॾहिं मिलाइबो आहे त हिकिड़ो 6हों हिसो ठहंदो आहे, उहो माण्हू जो अकुल। ऐं इन अकुल खे जेकॾहिं असां जेको नज़र नथो अचे, हीअ असांजी अखि ॿाहिरों जी आबा, जेकॾहिं सभु बतियूं तव्हां बंदि करे छॾियो, अखियूं अल्हम्दुलिल्लाह सभिनी जूं सलामत आहिनि, पर हिक ॿिए खे ॾिसी कोन सघंदासीं, छो जो राति आहे, अंधेरो आहे, ऊंदहि आहे। हिन अखि खे बि राति जो रोशनी जी ज़रूरत पवंदी, या टार्च ॿारियूं, या बती ॿारियूं, या ॾीओ ॿारियूं, या वरी सिज निकिरी अचे त रोशनी थी वञे, पोइ असां हिक ॿिए खे ॾिसी सघंदासीं, दुनिया खे ॾिसंदासीं। जेकॾहिं हीअ रोशनी बि ख़तमु कयूं, सिज जी रोशनी बि ख़तमु कयूं, अखि हूंदे जे बावजूद बि असां ॾिसी न सघंदासीं। त असांखे भली अकुल जी दौलत हुजे, इन दुनिया अकुल जे दौलत सां हे गाॾियूं मोटरूं ठही वयूं, बिजलियूं बतियूं ठही वयूं, रोड रस्ता ठही विया, ओ ज़मीन में वॾा वॾा टुंग करे हेठों पेट्रोल गैस कढियासीं, ठीकु आहे। इहा सभु जो सभु ईअं थी जीअं नाबीने माण्हू खे आॾो मानी रखी ॾियो त उहो बि खाई वेंदो आहे न, कमकारियूं खोड़ करे वेंदो आहे न। हिते तव्हांजे मदरसनि में तालिब पढ़ंदा आहिनि जेके नाबीनड़ा हूंदा आहिनि, कंहिंजे हथ वठण जी ज़रूरत न हूंदी आहे, बैतुल ख़ला पाण वेंदो आहे, पंहिंजे कमरे में पाण वेंदो आहे, पंहिंजी जाइ ते अचे पाण वेहंदो आहे, उस्ताद खे सबक़ यादि करे ॿुधाईंदो आहे, अखियूं त कोन हूंदियूं अथसि, कम कढी वेंदो आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह असांजे हिन अकुल जे अखि खे जेकॾहिं रोशनी न ॾींदव त हे अकुल दुनिया में ॾिसी वायसी इहे सभु कम करे वेंदो, पर इहे कम हिन जा कोन्हनि।
असली कम इन अकुल जो इहो आहे जो हे वजूद जॾहिं इन जो पाक थिए ऐं जहन्नम जे बाहि खां बचियो पोइ चइबो त हाणे इन अकुल पंहिंजो कमु कयो। पर इन अकुल हूंदे जॾहिं हे वजूद वरी जहन्नम जे खॾ में किरियो त पोइ उनखे केरु कामयाबु चवंदो, पोइ त नाकाम चइबो। तंहिंजे करे जहिड़ी तरह हिननि अखियुनि खे हिन बतीअ जी ज़रूरत आहे, त असांजे अकुल खे जंहिं रोशनीअ जी ज़रूरत आहे उहा दुनिया में न मिलंदी। छो त इहो रूह ऐं अकुल इंसान खे मिलियो आहे त अलाह जे तरफ़ां मिलियो आहे। त जीअं ॿुधाए अर्ज़ु कयुमि त जेका मशीन जेका कंपनी ठाहींदी किताब उन जो हलंदो। इंसान खे जॾहिं अलाह ताला पैदा करे हुनखे अकुल ॾिनो त इंसान जे लाइ हे अलाह ताला जे क़ुर खां सवा जेकॾहिं ॿियो को किताब ॾींदो त जीअं मशीन खे ग़लति इस्तेमाल सां तबाह बर्बाद कंदो, हे इंसान तबाह बर्बाद थींदो। तव्हां इन जूं जायूं जॻहूं रोड रस्ता बिजलियूं बतियूं ॾिसी इनखे कामयाबी न चओ, छो त इन क़िस्म जूं सभु शयूं जानवरनि वटि बि आहिनि। सभु शइ खे छॾियो, हिकिड़ो टांडाणो ॾिसो, नंढड़ो पखी हूंदो आहे, असां वटि टांडाणो जीतड़ो हूंदो आहे, इहो ऊंदहि में सारियुनि जे मौसम में उॾंदो वतंदो आहे, पोइ ॾिसंदो त हीअं चिमकंदो आहे त रोशनी थींदी आहे। ॿुधायो त इन में बिजली काथूं आई, इन में बती काथूं आई, इन में अहिड़ो शीशो कोन्हे, इन में सेल ऐं बैटरी कोन्हे, पोइ इन में रोशनी कंहिं बारी आहे। इन जो मतिलबु आहे त तुंहिंजे हिन कारीगरीअ खां वधीक कारीगरी जानवरनि वटि अथई। तंहिंजे करे दिलि जाए कर, तूं सीमेंट लोह अलाए छा छा इस्तेमालु करे पोइ घर ठाहींदो आहे। झिरकिड़ीअ खे ॾिसंदे त उहा कख खणी ऐं इहो बबर पखी हूंदो आहे, अहिड़ो आखेरो ठाहींदो आहे बबर में जो तूं उनखे छिनी बि न सघंदे। इनखे कमाल न चओ, कमाल तुंहिंजो तॾहिं थींदो जॾहिं हिन तो पंहिंजे अकुल जे रोशनीअ सां पंहिंजे मालिक खे सुञातो। ऐं जेको माण्हू पंहिंजे मालिक खे न सुञाणे उहो त गुमराह। जॾहिं त कुतो बि पंहिंजे मालिक खे सुञाणंदो आहे, पोइ इंसान जेकॾहिं पंहिंजे मालिक जो इदराक न करे ऐं न सुञाणे त पोइ इहा तबाही बर्बादी आहे। अज़ीज़ान किरामी, इहो हिकिड़ो नुक़्तो आहे ऐं इन हिकिड़े नुक़्ते जो हल हिन अलाह जे क़ुर ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे तालीम खां सवाइ दुनिया में काथे बि कोन्हे। या न त ॾेखारियो कहिड़ी क़ौम आहे जंहिं क़ुर छॾियो आहे, अलाह सुञातो आहे? कहिड़ी क़ौम आहे जंहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ऐं सुन्नत छॾी आहे ऐं उन्हनि इंसानियत खे सुञातो आहे ऐं इंसानियत इंसान खे इंसान कयो अथऊं? सवाल ई पैदा न आहे। तंहिंजे करे असां पंहिंजी ज़िंदगियूं त गुज़ारियूं था, अल्हम्दुलिल्लाह हीअ बि हिकिड़ी ज़िंदगीअ जी शकिल आहे जंहिंमें असां हींअर वेठा आहियूं ऐं सुबुह जो अखि ॿटे जॾहिं असां बाज़ार में हलंदासीं त उहा बि हिकिड़ी ज़िंदगीअ जी शकिल आहे। पोइ इते विरासत थी थिए, हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेको हीअं जो विया त दुनिया में हलिया विया, मोटी हिन ज़िंदगीअ जो मोह ई न कयूं जंहिंमें तव्हां असां हींअर वेठा आहियूं। इहो इंसान भुलियल इंसान आहे। ऐं ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंमें विया, जीअं ॿुधायोमांव हिकिड़े माण्हू जी तव्हांखे समुंड जो मां मिसाल ॾिनुमि। हिकिड़ो माण्हू आहे जेको ॿेड़ीअ में चढ़ी तरंदो थो वधे, का मछली मारे, को सामान वरितई, का शइ हासिल कई, पोइ चवंदो यार हाणे देरि थी थिए, हाणे मुंहिंजो पाणी बि खुटे थो, मुंहिंजो अनाज बि खुटे थो। समुंड में 8 ॾींहं हलिया वेंदा आहिनि ॿेड़ियुनि वारा। पोइ चवंदा हाणे मोट कयो, छो त 3 ॾींहंनि जो सफ़र आहे, मस हली इहो खाधो पीतो खाई किनारे ते पहुचंदासीं। ईअं न त असांजी जान समुंड में गवाइजी वञे, इन मच्छी न मोते न कोडन जमा कदे कदे ज़िंदगी हली वञे, पोइ त इहो बेवकूफ़ माण्हू चइबो। असां माण्हू जे हिन दुनिया जे जहान में कमनि, कारोबारनि, वापारनि, तिजारतुनि ऐं दुनिया जे शौक़नि पूरे कदे 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 पंहिंजी ज़िंदगी हिननि रोडनि ऐं रस्तनि ते जेकॾहिं असां तबाह बर्बाद कईसीं, अलाह अलाह जे रसूल सां असांजो तालुक़ न जुड़ियो, असांजे ज़िंदगीअ ते ईमान जो ठपो न लॻो, त पोइ अज़ीज़ो जेकॾहिं ठपे खां सवाइ का बि शइ हूंदी आहे उहा कूड़ी हूंदी आहे। हे नोट आहे, हीअं जो कढूं था, इन जे मथां हुकूमत जो ठपो लॻल आहे। तंहिंजे करे इन पने खे 100 जी हैसियत बि थी वई, अञा ॿियो ठपो लॻुसि, 500 जी हैसियत थी वई, अञा 3 ठपो लॻुसि, 1000 जी हैसियत थी वई, अञा वॾो ठपो लॻो, 5000 जो नोट बि थी वियो। पर इन जो ई बिना ठपे जे पनो खणी तव्हां घुमाईंदा वठंदव त इन ते को तव्हांखे हिकिड़ो माचिस बि न मिलंदो। बेन ही साॻी तरह इंसान खे जॾहिं अलाह जे क़ुर ऐं हुज़ूर साईं जे सुन्नत जो ठपो लॻो, इहो इंसान थियो कामयाब। ऐं इहो तॾहिं लॻंदो जॾहिं उन जाइ ते वेंदो। मां अर्ज़ु कया त पनो अछो खणी ऐं हिते तव्हां मुख़्तियारकारी में वञी ठपा हणायोसि, कंहिं कम जो न थींदो। जेसि ताईं स्टेट बैंक में इहो वञे इनखे नोट जा ठपा सचा लॻनि त इहो पनो साॻो नोट थी पवंदो। हे इंसान आहे, भली दुनिया में जिथे वणे उते घुमायो। तव्हां ॾिसंदव बिल्डिंगूं ठाही, माण्हू इंग्लैंड, अमेरिका, जर्मनी मुल्क काफ़र जा घुमी ईंदा आहिनि, पोइ मोटी अचे हीअं 2 कननि में हथ विझी मौलूदनि वांगुरु मौलूद चवंदा आहिनि हुनजी तारीफ़ जा। ख़ुदा जा बाना छा ॾिठो आहे तो? इन्हनि जी ज़िंदगीअ जी आकबत पुछी अथई, इन्हनि वटि को प्रोग्राम आहे की न कोन्हे? तूं जॾहिं असां मुस्लमाननि खां प्रोग्राम पुछंदे, असां तोखे पंहिंजे प्रोग्राम जो अहिड़ो किताब खणी ॾेखारींदासीं जंहिंमें लिखियल आहे ला यातीहिल बातिल मिन बैनि यदैहि वला मिन ख़ल्फिहि, न कूड़ हिन जे अॻियां आहे न पोयां आहे। ॿुधाए त हुननि जो प्रोग्राम छा आहे? हुननि जो प्रोग्राम अहिड़ो आहे जेको उर्दूअ जी हिकिड़ी चवणी हूंदी आहे, मर गया मरदूद जिसका कफन न दुरूद। जे इहा तो असां मुस्लमाननि वटि ज़िंदगी आहे, पोइ त अलाह तोहर उहा गोहियो मैदान। पर जेकॾहिं थोरो बि अकुल ऐं सम्झ अथई त तुंहिंजी ज़िंदगी अलाह जो क़ुर आहे ऐं इहा तॾहिं कामयाबु थींदई जॾहिं हिन क़ुर सां चंबड़ंदे। मां अर्ज़ु कयां त हीअ बती तॾहिं ॿरंदी जॾहिं जॾियूं मुॾियूं बि कुंडड़ियूं हिन में अटकाईंदे त बती ॿरंदई।
केॾी बि वॾी क़ीमती बती खणी अच, हितो हिकिड़ी 5000 वाट जी हेॾी बती था खणूं, हितो जो हणूं त घटि में घटि ॿीड़े चांडे ताईं रोशनी कंदी, न अटकाए हिन बिजलीअ सां पई हुजे कुझु न थींदी, हे बलबड़ो ॿरंदो छो त चिंबड़ियल आहे, ऐं जेको न ॿरियल आहे त उहो कुझु बि न आहे। जे असां हिन अलाह जे क़ुर सां ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे दीन सां ताल्लुक़ जोड़ींदासीं त असांजे दिलि में ईमान जी अहिड़ी बती ॿरंदी जंहिंमें असांखे हक़ बि नज़र ईंदो, बातिल बि नज़र ईंदो, इंसाफ़ बि नज़र ईंदो, ज़ुल्म बि नज़र ईंदो, हलाल बि नज़र ईंदो, हराम बि नज़र ईंदो। जे छॾींदे त पोइ इहो अंधो आहे। पोइ अलाह थो फरमाए त मन आरद अन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़ंका, जेको माण्हू मुंहिंजे हिन क़ुर खां मुंहुं मोड़ींदो दुनिया में छॾेसि, भली अमीर थी वञे कबीर थी वञे। कारून थियो, अबा कारून जी दौलत ॿुधी अथव? अलाह थो फरमाए इन्नहु लज़ू हज़्ज़िन अज़ीम, माण्हू चवंदा वॾे बख़्त वारो आहे। मां अन मफ़ातिहू लतनू बिल उस्बत उलिल कुव्व, जवाननि मुड़सनि जा कुल्हा हूंदा हुआ, थकिजी पवंदा हुआ, एतिरियूं चाबियूं ख़ज़ाननि जूं। पोइ ॿुधायो अलाह थो फरमाए त पोइ उन दुनिया इनखे को फ़ाइदो न ॾिनो, न कारून जी दौलत बचायो, न कारून जी जेका अटाला हाबा ख़ादिम नौकर चाकर मुहाफ़िज़ मुंशी मैनेजर को बि अलाह थो फरमाए मदद जे लाइ न थियो। कारून साहब जो हथ पकड़े त यार गिड़कियो थो वञे, हिनखे बचाए त रब थो फरमाए त दुनिया जो हाल इहो आहे, जे इन जे पोयां वञे तूं वधि में वधि खणी कारून जेतिरो अमीर थी वेंदे न पोइ बि कुझु कोन थींदो, फिरौन जहिड़ो बादशाह थी वेंदे न पोइ बि कुझु न थींदो, छो त उन दरिया मां जिथां मूसा अलैहिस्सलाम जा ग़रीब उम्मती लंघे आया, फिरौन जहिड़ो अमीर बादशाह जॾहिं उते वियो त गरक थी वियो। पोइ ॿुधाए त कहिड़ी कामयाबी आहे। इहो क़ुर आहे जेको असांखे प्रोग्राम थो ॿुधाए। तंहिंजे करे अज़ीज़ान मोहतरम, असां पंहिंजे ज़िंदगीअ में क़ुर खे शामिल कयूं। हिकिड़ो अर्ज़ु आहे, पंहिंजी ज़िंदगीअ में क़ुर खे जाइ ॾियूं। ऐं वॾो अलमी ऐं अफ़सोस आहे त असां मुस्लमान क़ुर मजीद खे पंहिंजे वजूद ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में जाइ नथा ॾियूं। इहा असांजी एॾी वॾी ग़लती आहे। ख़ासि तौर ते हिकिड़ो त पंहिंजे अमली ज़िंदगीअ में पंहिंजी अमली ज़िंदगीअ में रोज़मर्रा जे ज़िंदगीअ में ओ सुबुह जो अखि पटण खां वठी राति जो अखि ॿूटण ताईं पूरी ज़िंदगीअ में अलाह ताला जो क़ुर जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो प्रोग्राम आहे, उन ते असांजी ज़िंदगी गुज़रे। जंहिं ज़िंदगीअ जो हिसो इहो आहे जेको मां अर्ज़ु कयोमांव, कमर जा माण्हू कुल असां एतिरा आहियूं जेके हिते वेठा आहियूं। हिन मोहल्ले वेझे रोड जा बि माण्हू एतिरा न हूंदा, इन खां ॿीणा टीणा चौणा पंजूणा हूंदा, पर असां माण्हू एतिरा पंहिंजे ज़िंदगी जे प्रोग्राम खां गाफ़िल आहियूं। जेकॾहिं हींअर काथे हिन भरिसां जे कंहिं हालनि में या कंहिं मैदान ते डीबकी वॼे हा त उते तव्हांखे हेठि तिर उछलण जी जाइ न मिले हा। इहे साॻा ई मुस्लमान, असां जहिड़ा साॻे काने ॿूढ़े जा, साॻी भाई पी बिरादरीअ जा, साॻे हिक पंहिंजे मुआसिरे में रहण वारा, उहे जेकॾहिं नफ़्सानी ख़्वाहिशात ऐं जेका शइ असांजे हिन कद खां तिर जेतिरो बि मथे न वञे, बल्कि असांखे इहा वठी जहन्नम जे तरे में ॿोड़े, उन जे लाइ माण्हू पंहिंजे जान जो दुश्मन थी पंहिंजा ॾोकड़ पैसा वक़्तु सिहत ओ अहल अयाल ॿार बचा बि तबाह बर्बाद था कनि। उन जे लाइ एतिरो मुस्लिम उम्मत तयारु बीठी आहे। ऐं बाक़ी जेकॾहिं कामयाबी जो प्रोग्राम थो अचे त पोइ जंहिंखे वक़्तु सआदत नसीब में आहे उन्हनि खां सवाइ अलाह जे घरनि में ॿियो को नथो अचे। इहो उम्मत मुस्लिमा जो अलमियो आहे जंहिंमें असांखे कोशिशि करणी आहे ऐं भरपूर कोशिशि वठणी आहे। ऐं इहा तॾहिं थींदी जेसीं ताईं असांजे उम्मत जे नए नस्ल में क़ुर जी तालीम न ईंदी, तेसि ताईं अन्नास आदाउ लिमा जहलू। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया विया आहिनि त माण्हू जंहिं शइ खां जाहिल हूंदा उन जा दुश्मन थींदा। क़ुर खां जेकॾहिं असांजो नओं नस्ल जाहिल थींदो त क़ुर जो दुश्मन थींदो। मुस्लमान जो क़ुर जो दुश्मन थिए, ॿुधायो त पोइ बाक़ी छा बचो? घणो बचो? सभु हड़ वई। तंहिंजे करे असांखे पंहिंजे नए नस्ल खे बचाइणो आहे त उन्हनि खे क़ुर जे ताल्लुक़ में जोड़णो आहे। तंहिंजे करे असां हिन क़ुर सां जंहिं ताल्लुक़ तहत छिकिजी आया आहियूं, अल्हम्दुलिल्लाह वक़्तु ऐं सआदत आहे। भाऊ मौलाना जन खां तव्हां ॿुधो आहे क़ुर मजीद ॿुधणु, ॾींहं जो रमज़ान मुबारक जो अमल आहे, ॾींहं जो रोज़ा, राति जो क़ुर, इहो सॼो प्रोग्राम जो हिकिड़ो हिसो आहे। हे त हिकिड़ी चपटड़ी आहे, बाक़ी सॼी ज़िंदगी असांखे हिन क़ुर ते हलणो आहे। तंहिंजे करे अज़ीज़ हिकिड़ो फ़िकिर खणी उथूं त असां पंहिंजे औलाद खे क़ुर सां ताल्लुक़ जोड़ायूं। असांजे वॾड़नि कोशिशि कई आहे असांखे क़ुर मजीद सां ताल्लुक़ जोड़ाए हिन जाइ ते छॾे विया आहिनि। हाणे इहो कर्ज़ु असांजे कुल्हे ते पियो आहे। असां इहो कर्ज़ु ईअं लाहींदासीं छो त इहो कर्ज़ु हिकिड़े ॾींहुं न हलियो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वठी हलियो आहे। हर नस्ल दर नस्ल ओ काल्ह अरब जा माण्हू तव्हां असांजे हिन सिंध जे इलाइक़े में अची असांखे क़ुर पढ़ाए विया आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सुन्नत ऐं दीन सेखारे विया आहिनि। हाणे इहो कर्ज़ु असांजे मथां तेसीं ताईं न लहंदो जेसिताईं असां पंहिंजे नए नस्ल खे क़ुर सां मज़बूत हथु ॾियारे उनजी चंबी क़ुर शरीफ़ जे हीअं चंबीअ में मज़बूत न ॾियारींदासीं तेसि ताईं असां कर्ज़ी आहियूं। पोइ कर्ज़ी जेकॾहिं मरंदो न त शहीद बि थी वञे त कर्ज़ु न लहंदो। भली असां जेकॾहिं क़ुर सां वफ़ादारी न कईसीं, पंहिंजे नए नस्ल ऐं औलाद खे छॾे वियासीं, केॾा बि असां मर्तबा माणे वञूं, पर इहा ग़लती ऐं ग़फ़लत असांजे रूह में कुॾे वांगुरु लॻी रहंदी, जेका पोइ क़यामत जे ॾींहुं असांखे हिसाबु ॾियणो पवंदो। ऐं पोइ इहो ॾाढो ॾुखियो हिसाबु आहे। तंहिंजे करे मुअज़्ज़िज़ हाज़रीन, हिन रमज़ान शरीफ़ जो प्रोग्राम हक़ीक़त में मां अर्ज़ु कंदो आहियां दोस्तनि खे त जीअं दुनिया जे हिन जहान में कंहिं हमराह खे नौकिरी मिली,
अब छा थियो, चईसीं नौकिरी मिली, ऑर्डर मिलियो, फलाण थी वियो, सभु थी वियो, जॉइन कयईं, हीअं थी वियो, फलाण थी वियो, पर हाणे ट्रेनिंग ते था मोकिलनि। साईं ट्रेनिंग पूरी करे ईंदुमि त पोइ कुर्सी ॾींदा। अलाह थो फरमाए त तव्हांखे बि मां ट्रेनिंग ॾिनी आहे। हे क़ुर मजीद जो पूरो प्रोग्राम आहे। इन क़ुर मजीद जे माण्हू में पूरी इंसान जी ज़िंदगी जो प्रोग्राम आहे ऐं इन जी ट्रेनिंग अलाह ताला अमली तौर ते, हिन में छा आहे, क़ुर में प्रोग्राम छा आहे, अलाह जी फर्माबरदारी ऐं अलाह जे बेफ़रमानी खां बचणु। फर्माबरदारी करणी आहे, बेफ़रमानी खां बचणो आहे। अलाह ताला थो फरमाए त तव्हांखे अतीउल्लाह, अलाह जो चयो मञो, अतीउ रसूल ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चयो मञो। छो त बराह रास्त हुकुम असां वटि अलाह जो न ईंदो। अलाह जो हुकुम आयो क़ुर जी शकिल में, सो बि असांखे ॿुधायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। क़ुर शरीफ़ ते अमल करण जो तरीक़ो सो बि असांखे ॾसियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। पोइ अलाह फरमायो त मा आताकुम रसूल फखुदूहु व मा नहाकुम अन्हु फंतहु। हिन क़ुर मजीद में पकनि अखरनि सां अलाह ताला लिखाए छॾियो त रसूल सोहणो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको चए त कयो, जेको रोकियो त रुकजो। इहा आहे असांजी अमली ज़िंदगी। अलाह शाल इन अमली ज़िंदगीअ खे मज़बूत नमूने सां क़ुर ऐं सुन्नत मूजिब गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ान गिरामी, रमज़ान मुबारक आहे। अॼुकल्ह जेको हाल ॾिसजे थो, ॾाढो ॾुखियो हाल आहे उम्मत मुस्लिमा जो। सच थो ॿुधायूं त ॾाढो ॾुखियो हाल आहे। हे बीमारियूं, हे ॻाल्हियूं, हे मुहारियूं, अलाह थो ॼाणे अलाए छा आहे। हक़ाइक़ त कोन था सम्झ में अचनि। न त इहे कहिड़े क़िस्म जूं आहिनि। अबा हवा आहे, अञा सर्दी ऐं गर्मी, मुसीबतूं तकलीफ़ूं कंहिं वक़्तु हुजनि, अजब ॻाल्हि आहे, ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि। फिलाणे वक़्त खां फिलाणे वक़्त ताईं बीमारी ईंदी, फिलाणे वक़्त खां फिलाणे वक़्त ताईं न ईंदी। सुबुह खां शाम जो 6 बजे ताईं बंदि थियल आहे, 6 खां पोइ अलाह थो ॼाणे अलाए केरु खोलींदुसि जो आहे ईंदी। सभु मुस्लमान मज़ाक बणिजी विया आहिनि ऐं इहे सभु असां मज़ाक हिन जे करे बणिया आहियूं जो काफ़र थो असांखे हीअं पियो न चाहे। तंहिंजे करे असांखे बसि हिकिड़ो हुकुम आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं मुल्क में तव्हांखे वबा ॿुधण में अचे उते न वञो, ऐं जे तव्हां वेठा आहियो तव्हांजे मुल्क में अचे त भॼे काॾे वेंदो? काॾे तूफ़ान हवा जो अचे त काॾे भॼबो आहे? मींहं जो वसे त काॾे भॼंदासीं? गड़ो जो पवे त काॾे भॼंदासीं? वधि में खणी अंदरि लिखी वेहंदासीं, बसि जान छुटी त मथे ते न लॻे इहो ठिकर बर्फ़ जो। बाक़ी ईअं त कोन कबो जो माण्हू ज़िंदगी छॾे वञे। ऐं अचे अचे ॾमर पियो आहे मस्जिदुनि ऐं निमाज़नि जे मथां। ॿियो सभु छुटो, सभु शइ ठीकु आहे, अचे अचे मसाजिद ऐं इबादतूं ऐं निमाज़ूं। हालांकि अलाह सुब्हानहु व तआला पंहिंजे इन अल्लाह यरज़ुकुकुम बिसुलहाइकुम व ज़ौफ़ाइकुम, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे, अलाह जेको कुझु तव्हांखे ॾींदो आहे, हिकिड़ो तव्हांजे भलनि जे करे, ॿियो तव्हांजे कमज़ोरनि जे करे, मासूमड़नि जे करे। हाणे मुसीबत अचे उन्हनि ते विझो त जीअं अलाह जी रहमत जो दर बंदि थिए। तंहिंजे करे मुस्लमानों, असां कोशिशि कंदासीं त अलाह जा घर आबाद कयूं। असां कोशिशि कंदासीं त अलाह ताला जे हिन क़ुर खे मज़बूत चबड़ऊं। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़रक़ू, अलाह जे रसी खे मज़बूत पकड़ियूं ऐं धार न थियूं, जुदा न थियूं। तंहिंजे करे इन सोच ऐं नज़रिए सां पंहिंजे नए नस्ल खे अलाह जे क़ुर जी तालीम जे तरफ़, हिदायत जे तरफ़ ऐं अमली ज़िंदगी अथव निमाज़, रोज़ो ऐं पंहिंजे हिन पूरे मामलात में, वापार में, तिजारत में, लेन देन में, मामलात में, रस्मुनि में, रवाजनि में अलाह ताला जो क़ुर ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि खे इस्तेमालु करणु। असां माण्हू लकीर जा फ़क़ीर न थियूं। किथे का मुस्लमान वञनि था कंहिं अहिड़ी जाइ ते, मां अजब ॿुधायां थो, पंहिंजे हिन गुनाहगार कननि जूं ॿुधल ॻाल्हियूं, भला माण्हू ईअं ॾिसो त जेकर वठी खमण खां मुसले ते बीहारियो त यार निमाज़ त पढ़ा। साईं वियासीं माइटनि जी शादीअ में, राग गाने जी ॾाढी मजलिस लॻी पई, शराब माण्हू पीअनि पिया। असां त हिकिड़ी कुंडड़ीअ सां वेही बसि मानी खाई आयासीं। ठीकु साईं, तव्हां बि इन महफ़िल जा मोहरत हुयो न। अल्लाह अकबर, जिथे शराब पे हलिया उन महफ़िल में तव्हां त वेठा हो न। जिथे राग ऐं गाना पे थिया, नाच पे नचा, उते बि त तव्हां त वेठा आहियो न। चई साईं, जेका साईं पियो ॻाल्हि ॿुधाए, मूंखे हिकिड़ी शइ ज़हन में आई आहे, तोखां थोरी रहिजी वई। छा कयूं साईं? बिरादरी आहे, बिरादरी सां मोह ॾियणो, न त काविड़जी वञनि। हा, अलाह ताला त वञो त ठीकु आहे। चवे त तव्हांखे जेकॾहिं तव्हांजी भाउ पीउ, तव्हांजी बिरादरी, तव्हांजा माइट, तव्हांजा मिट अलाह जे रसूल खां वधीक प्यारा अथव, इंतज़ारु कयो त अलाह जो ॾमर कॾहिं थो अचेव। चवे त तव्हांखे सभिनी पंहिंजे भाउ पीउ, बिरादरी, मिटी, माइटी सभिनी खां अलाह जे रसूल खे वधीक प्यारो करणो आहे। ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्बु इलैहि मिन वलदिही व वालिदिही व नास अजमईन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, तेसीं ताईं मोमिन न थींदव जेसिताईं अबे खां, अमड़ खां, मिट खां, माइट खां, सभिनी खां पंहिंजे साह खां वधीक प्यारा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे जॾहिं नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक प्यारा हुजनि अबा, ऐं हाणे सॾ हिन ॿ हिन जाइ ते बीठा आहियूं, हिन शादी हाल में सॾ आहे, पर उते साईं ख़राफ़ात लॻी पई आहे। हेॾो हया अल सलाह, हया अल फलाह जो सॾ आहे। जे अलाह जे रसूल सां तालुक़ हूंदुसि हेॾे हलियो ईंदो, पर जेकॾहिं तालुक़ पंहिंजे नफ़्स सां ऐं दुनिया सां हूंदुसि होॾे हलियो वेंदो। हाणे ॿुधायो त हिते टियों फ़ैसिलो आहे जेको रखो, जान छुटी ॻाल्हि सिधी आहे। हिकिड़ी हा हे बि न हा कर, हा कर अलाह खे, अलाह जे रसूल खे, त न कर दुनिया ऐं शैतान खे। हा कॾहिं हुननि खे त न हा तुंहिंजी अलाह जे रसूल खे। जेको अलाह जे रसूल खे न करे पोइ ॿुधायो त काॾों बचंदो।
तंहिंजे करे अज़ीज़ो इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं जेकॾहिं असां पंहिंजे दिलि ते विहारींदासीं ऐं पंहिंजे क़ीमती सामान वांगुरु करे रखबियूं त पोइ जीअं माण्हू जी को झटको सोन को चांदी को रुपयो को टको हूंदो आहे त पोइ औखी सौखी कमु ईंदो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे ईमान ऐं अक़ीदे में इहे शयूं मज़बूत करे रखंदासीं त पोइ जॾहिं बरसता थींदा न उन वक़्तु जॾहिं उहा गॾु खोलींदासीं ईमान वारी न इनशा अलाह असांखे अलाह अलाह जे रसूल जे पासे ईंदो अलाह थो फरमाए त पोइ अलाह ताला जी जमात उहा कामयाबु आहे। दुआ आहे त अलाह सुब्हानहू तआला असांखे भलाई ऐं कामयाबी जे पासे ॾे वठी अचे। अज़ीज़ान गिरामी रमज़ान मुबारक जो महीनो आहे क़िस्मत सां मिलंदो आहे वक़्त ऐं सआदत सां मिलंदो आहे। ऐं अलाह ताला जी महिरबानी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआऊं घुरंदा रहंदा हुआ रजब में शाबान में अल्लाह जीअं असांखे रजब ते पहुचायो अथई तीअं रमज़ान ते पहुचाए अल्लाह शाबान में पहुचाए थी रमज़ान ते पहुचाए अल्हम्दुलिल्लाह आयासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हिकिड़े ॾींहुं मिंबर ते चढ़ंदे 3 दफ़ा आमीन 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 फरमायो। साहब अर्ज़ कयोसीं अॼु आमीन फरमायो अथव 3 दफ़ा फरमायो त हा जिब्राइल आयो जॾहिं हिकिड़े ॾाके ते पेर रखियुमि चई साईं तुंहिंजी उम्मत मां जंहिं माण्हू उम्मतीअ खे अबो अमा कुराड़ा हुजनि ऐं उहो जवान जन्नत में न वञे त इहो बि वॾो बदबख़्त अथई। मां चयुमि त आमीन क़बूल आहे। हुज़ूर संजन ॼण त इन मुआदे ते सही करे छॾी त ठीकु आहे माना अबो अमड़ बि हुजे ऐं उहो औलाद जन्नत में न वञे इहा वॾी बदबख़्ती आहे। माना अबे अमा जी ख़िदमत एॾी वॾी ॻाल्हि आहे। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। मूंखे यादि न आहे अंग पर घणे तादाद में क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो आहे मुंहिंजो फ़ैसिलो आहे रब थो फरमाए त अल्लाह ताला जी तौहीद ऐं अबे अमा सां भलो अल्लाह खे हिकु मञजाए अबे अमा सां भलो हलजाए अल्लाह खे हिकु मञजाए अबे अमा सां भलो हलजाए। अल्लाह पंहिंजे तौहीद सां गॾु अबे अमा जी असांखे पारत थो करे। हाणे ॿुधायो त विच में संदो ई न छॾे हाणे जेको माण्हू जो अबे अमा जो ख़्यालु न करे पोइ हुनखे मुवाहिद दुकान चवंदासीं। हिकिड़ो माण्हू खीर त विकिणे बा दुकान आहे खीर जो साईं मूंखे कसम त पाणी नथो विझां पर छा करे जो नालीअ मां किनी हिकिड़ी काठी बोड़े उहा खीर जे टप में खणी विझे वठंदासीं खीर अब पाणी त न विझ पर पए त हराम करे छॾियूं न। तूं तौहीद अलाह वारो त आहे पर हेॾो अबे अमा सां जो तो तबाही बर्बादी वारो खयो आहे जो हुननि खां राति में रत ऐं पंहिंजो ॾींहुं हुननि जो अज़ाब में करे छॾियो अथई त पोइ तूं कान्हो तौहीद वारो थी। अलाह ते इहे ॿई ॻाल्हियूं गॾे कयूं न। तूं खीर साफ़ बि ॾे पाक बि ॾे त तुंहिंजो क़बूल कयूं तुंहिंजो साफ़ त आहे पर पाक कोन्हे तौहीद त आहे पर अबे अमा सां जे भलाई कोन्हे त पोइ ज़िंदगी पलीत आहे। तंहिंजे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेकॾहिं अबे अमा सां माण्हू भलाई न कई इहो जवान जन्नत में न वञे त इहो वॾो बदबख़्त आहे। हुज़ूर संजन फरमाए त आमीन क़बूल आहे। तंहिंजे करे अबे अमा सां भलाई। ॿियो अर्ज़ु कई त साईं रमज़ानुल मुबारक जो महीनो अचे रमज़ान शरीफ़ गुज़री वञे ऐं इहो माण्हू पंहिंजा गुनाह न बख़्शराए सघे इहो बि तुंहिंजो उम्मती वॾो बदबख़्त आहे। छो त हदीस शरीफ़ आहे जीअं ई रमज़ान शरीफ़ जो चंड बीहंदो आहे पहिरीं तारीख़ जो चंड बीठो उन सांझीअ खां वठी अलाह जो ऐलान थो थिए हल मिन मुस्तग़फिरिन फ़ग़फ़िर लहू आहे को तौबा करण वारो त सभु गुनाह बख़्शऊंसि बेहिसाब न लेखो न चौखो न वरी मोट न पुछा बसि तौबा कर त असां गुनाहनि मोथ कढूं। ऐं इहा अलाह ताला जी निदा ऐं ऐलान थींदो आहे जॾहिं ईद जो चंड ॾिसिजे इन सांझीअ ताईं पोइ 29 या 30 रातियूं इहे ऐलान थियनि ऐं जेको माण्हू उथी ऐं गुनाह जा असांजा एॾा आहिनि जो अलाह पनाह ॾे अलाह ई ॼाणे थो बाक़ी दुनिया वारनि खे मालिक खे पाण खे ख़बर न आहे त गुनाह मुंहिंजा केतिरा आहिनि। पोइ असां एॾा गंदा गुनाहगार हुजऊं ऐं पोइ थी हिन रमज़ान जे रातिनि में अलाह को तौबा न कयूं छा था सम्झो केॾी वॾी बदबख़्ती आहे। फरमायो जेकॾहिं रमज़ान शरीफ़ गुज़री वञे ऐं गुनाह न बख़्शराए सघे इहो बदबख़्त आहे। हुज़ूर फरमायो आमीन इहा ॻाल्हि बि क़बूल आहे। टियों अर्ज़ु कई त साईं जिथे तव्हांजो पाक नालो खॼे ऐं जेको तव्हांजो उम्मती तव्हांजे मथां सलात न पढ़े इहो बि बदबख़्त आहे। हुज़ूर संजन फरमायो त आमीन। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जॾहिं एतिरी मोहबत माण्हू खे हुजणु खपे जॾहिं बि हुनजो नालो पाक खॼे वक़्तु कुशादो हुजे त पूरी सलात शरीफ़ पढ़ूं जे न हुजे त घटि में घटि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु चऊं। ईअं चवंदासीं त बख़्त आहे ऐं जे न चयोसीं त बदबख़्ती जो ठपो मथां लॻी वेंदो। तंहिंजे करे अज़ीज़ान गिरामी हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मोहबत उन्हनि जी इताअत ऐं ताबेदारी इहो असांजे ईमान जो बुनियादु आहे ऐं ख़त्म नबूअत जो अक़ीदो इन जे मथां ईअं जीअं हिन मस्जिद बुनियादु पके जे मथां ठहियलु आहे त मस्जिद मज़बूत आहे जे बुनियादु कचो हुजे त हंधो हंधो ॾरी पवे हा अहिड़ी तरह जेकॾहिं ख़त्म नबूअत जे मथां ईमान हूंदी त तुंहिंजे ईमान जी बिल्डिंग ऐं तुंहिंजो ईमान पको मज़बूत अथई न त हंधो हंधो ॾरी पवंदी 4 टका केरु ॾेखारींदी त विकामी वेंदे को माण्हू भत जी लप जो सॾु ॾींदो ई विकामी वेंदे ईमान विकामी ॿियो कुझु न थींदो इहो बुत साॻियो बीठो हूंदो ईमान टुटी पवंदो जे ईमान टुटो त पोइ हे ढांचो जहन्नम जे कहिड़े कम जो आहे। अल्लाह शाल असांखे पंहिंजे ईमान ऐं अक़ाइद जे मथां मज़बूत बीहण जी तौफ़ीक़ अता फरमाए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां सची मोहबत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं अज़ीज़ान गिरामी हिन रमज़ान मुबारक में ख़ासि तौर ते रातियूं आहिनि फरमाईंदे हिन में 2 अमल आहिनि ॾींहं जो हिन में रोज़ो आहे राति जो हिन में निमाज़ूं आहिनि क़ुरान जी तिलावत आहे तौबा ऐं इस्तिग़फ़ार आहिनि हिकिड़ो अमल आहे ऐं ॿियो इन में हिकिड़ो पंहिंजे रोज़नि जो रूह बचाइणो आहे
रोज़े जी शिकिल इहा हूंदी आहे त असां फजर खां वठी सांझीअ ताईं वात बंदि रखंदा आहियूं, नफ़्सानी ख़्वाहिशात खे जवाब बा साईं हाणे रोज़ो आहे। ऐं वरी इन रोज़े जो रूह इहो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इज़ा कान यौम सौम अहदिकुम फला यरफस वला यफसुक, जेकॾहिं माण्हू जो रोज़े जो ॾींहुं हुजे त बेहयाई बुछड़ाई, नफ़्सानी ख़्वाहिशात, गुनाह, गार गंद, जहिड़ो झटो, इन सभ खां माण्हू तौबा करे। रोज़े हुजण खां पोइ साॻो ई तिजारत में ठगियूं, सूद ऐं व्याज जो कारोबार, मिलावट, खोट, दुकान ते वेही कूड़ हणणु, ठगियूं, धोखा, बदमाशियूं करणु, कहिड़ो कमु थियो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मल्लम यदा क़ौल ज़ूर वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतुन फी अन यदा तआमहु व शराबह, जेको माण्हू कूड़ो किरदार ऐं कूड़ो अमल न छॾे पोइ अल्लाह ताला खे इन जे उन बुख जी घुर्ज कान्हे। रब थो वणे त तो वारी उन बुख जी असांखे ज़रूरत कान्हे, छो त तो कूड़ो किरदार बि न छॾियो, कूड़ो अमल बि न छॾियो, तुंहिंजी ज़ुबान बि साॻी कूड़ी, अखियूं बि साॻियूं इन मोबाइलनि ऐं फिल्मनि में लॻी पयूं आहिनि, कन साॻा राग ऐं गाना था ॿुधनि, हीअ ज़ुबान खिलाए ग़ीबत ऐं कूड़ में लॻी पई आहे, हथ पेर साॻा ज़ुल्म में था हलनि। फरमाए त अलाह खे तो वारी उन बुख जी घुर्ज कान्हे, अलाह ताला खे खपे तुंहिंजे दिलि जो इख़लास। सो तुंहिंजे दिलि जे इख़लास जा इहे कमल हा त तूं नह खां वठी चोटी ताईं पाण खे रोज़ो रखाए हा। मां अर्ज़ु कयां त भाउ, हे जिस्म तव्हांजे विच में तॾहिं वेठो आहे जॾहिं रूह अथसि, मुर्दे खे खणी कुर्सीअ ते विहारींदव, पर हेठि गॾु पाण सां कोन विहारबो, भली खणी केॾो पिरी प्यारो हुजे न, मरी वियो चवंदा वारो कयो त हाणे क़ब्र खणोसि पूरियोसि। त रोज़ो बि असांजो ईअं अथव, जेकॾहिं रोज़े खे असां जिस्म त ॾिनोसीं वात बंदि करे, पर जे रूह पंहिंजे किरदार खे पाक करे न ॾींदासीं त मुर्दो रोज़ो अलाह खे न खपे असांजो। अलाह ताला शाला असांखे भलनि रोज़नि रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रोज़ो वॾो अमल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह ताला तो फरमायो त कुल अमल बनी आदम लहू इल्ला सौम फइन्नहु ली व अना अजज़ी बिही। फरमायो त ॿिया अमल बनी आदम जा, निमाज़ूं, ज़कातूं, ख़ैरातूं, ज़िक्र, तस्बीहूं, इहे सभु पंहिंजा अथसि, बाक़ी रोज़ो इहो मुंहिंजे लाइ आहे। छो त रोज़े जी ख़बर बाने खे न पवंदी आहे। भाउ मां घर जे खाई पी अचां ऐं तव्हांजे आॾो अचे चवां त रोज़ो, तव्हां मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणी सघंदव त रोज़ो कोन्हे। मां गुसल खाने में वञी ऐं मंझंदि जो पाणी जो ढुक पी अचां, तव्हां पुछंदव रोज़ो अथई, मां चवंदुमि रोज़ो। तव्हांखे ख़बर न पवंदी, पर इहा ख़बर फ़क़ति ऐं फ़क़ति हिकिड़ो पवंदी मालिक खे, ॿियो काइनात जे मालिक खे। तंहिंजे करे अलाह तो फरमाए त इन रोज़े जी ख़बर मूंखे आहे त रोज़ो अथसि या न अथसि, रोज़े जो हाल कहिड़ो कयो अथई। तंहिंजे करे इहो रोज़ो मुंहिंजो आहे। फरमायूं त इन जा ॿिया अमल लेखनि लहणनि में हेठि मथे थी सघनि था, ऐं थींदा आहिनि। कंहिंजा लेखा लहणा हूंदा, कंहिंखे गार, कंहिंखे गंद, कंहिंजो खाधो, कंहिंजो हिसाब, कंहिंसां ठगी, कंहिंसां धोखो, कंहिंजी गिला कई, कंहिंजी ग़ीबत कई। क़यामत जे ॾींहुं पोइ अलाह ताला वटि जॾहिं इंसाफ़ जी ताराज़ी थींदी त पोइ सभु शयूं ईंदियूं, उहो कर्ज़ी बि ईंदा। साईं मूंखे गार ॾिनई, साईं मूंखे धको हईं, साईं मां सां हीअं कयईं, साईं मां सां हीअं कयईं। अलाह फंदो ठीकु आहे, कंहिंखे हीअ शइ, हाणे उते पैसा न हूंदा जो रुपया टका ॾेई ऐं जान छॾाईंदासीं, भली किरोड़नि अरबनि जो मालिक हूंदो, पर क़ब्र में हथे ख़ाली वेंदो आहे। क़ब्र में गॾु हलंदा अमल, पोइ साईं उहे अमल जो उते ईंदा, उते ॿियो कुझु बि न हूंदो। पोइ हूंदा अमल, कंहिंखे निमाज़ खणी ॾिबी, कंहिंखे फलाणियूं खणी ॾिबियूं, कंहिंखे कुझु, हिकिड़ो ईंदो साईं अञा मुंहिंजो रहियल अथसि। अलाह फरमाईंदो हाणे त कुझु कोन्हे, चइजे जे हिन खे कुझु कोन्हे त मां त ॾोह न कयो न, मुंहिंजो त हिसाबु आहे। साईं बिल्कुलु आहे। चइजे पोइ इहे रोज़ा अथसि। अलाह थो त न, इहो मां पंहिंजे नबी सोणे जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुबानी वाइदो कयो मांसि त रोज़ा मुंहिंजा आहिनि, तंहिंजे करे ॿेली रोज़नि जो नालो न वठि। चइजे पोइ मां ॾोह न कयो, मूंखे ॾे। अलाह फरमाईंदो चङो मथे ॾियार, ॾिसंदो त मथे हिकिड़ी माड़ी नज़र ईंदसि ॾाढी सुहिणी, चवंदो इहा माड़ी ॾिसे थो कीअं आहे, चइजे वाह जी आहे, चई इहा वठि, हिन जो हथु चर त मां तोखे ॾियां, चइजे मूंखे क़बूल आहे। अलाह इहे रोज़ा बचाईंदो, असांजे पारां एवज़ ॾेई ऐं लहणेदारनि खे ईअं जान छॾाईंदो। अफ़सोस जो असांजा मुस्लमान रोज़ा नथा रखनि। अलाह जो कसम आहे, हिन शहर कंबर मूं लंघंदे हटा कटा सेहतमंद हेॾा सारा मोटर साइकिल ते नौजवान, किथे ॾिसो त गिलास पाणी जा खणी बीठा था पीअनि, कंहिंखे ॾिसो त ॿीड़ी वाते में पई आहे। एॾो अरमान थींदो आहे, सच चवंदे त रब तूं हिदायत कंदे, असां छा कंदासीं हिननि खे? ॾुबरड़ा, कमज़ोर, मिसकीन, बाहिनि ते वेठा था कमु कनि, बठनि जूं मज़दूरी था कनि, उन्हनि खे रोज़ो आहे। हिकिड़ो हटो कटो सेहतमंद 2-2.5 माण्हुनि जो जे 2 ॾींहंनि जो रोज़ो रखाए, तॾहिं बि कुझु न थिएसि, इहो कम वक़्तु रोज़ो नथो रखे, इहो पंहिंजे जान जो दुश्मन आहे, छा कंदो? अलाह शाल असांखे सम्झ नसीब करे। तंहिंजे करे जेतिरो थी सघे कंहिंखे नसीहत करणु। अलाह ताला तो फरमाए त कुंतुम ख़ैर उम्मत, तव्हां भली उम्मत आहियो। सच थो ॿुधायांव त जेकॾहिं क़ुर ईमान जे अखि सां पढ़ूं न त सच अलाह जे आॾो हीअं ॻरी लूण पाणी वांगुरु ख़तमु थी वञूं न, अञा अलाह जा हक़ घणा आहिनि, असां छा करे सघंदासीं अलाह जे हक़नि खे? तंहिंजे करे अलाह फरमाए त तव्हां भली उम्मत आहियो। छा कयूं साईं? फरमाए तामुरून बिल मारूफ तनहौना अनिल मुनकर। ओ इन दग सेर वारनि खे ख़बर आहे तव्हां ते टोकूं कंदा, कॾहिं चवंदा त तोखे अनु कोन, भली तूं वञी बुख ते रोज़ो रख, पर न मुड़, छो त वाबुद रब्बक हत्ता यअतियक अल यकीन, तोखे पंहिंजे रब जो चयो मञणो आहे जेसिताईं मौत अचई। इनखे नसीहत कर, ख़ैर ख़्वाही कर, जेको हुजे, मजलिस अथई, महफ़िल अथई, घाटी आहे, वादी आहे, उनखे नसीहत कर।
नेकी जो हुकुम कर, बुराई को रोक, पोइ इंशाअल्लाह तुंहिंजी कामयाबी थींदी। मन कंहिं हिकिड़े खे हिदायत थी न, हिकिड़े माण्हू मन अहयाहा फकअन्नमा अहयन्नास जमिया, हिकिड़ो माण्हू गुनाह को बची पियो न, ॼण सॼनि माण्हुनि जो तो ज़िम्मो कुल्हे ते रखी इन्हनि खे बचाए छॾियो। अल्लाह असांखे नेकियुनि जी तौफ़ीक़ अता फरमाए, तौबा इस्तिग़फ़ार जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾाढा गुनहगार आहियूं, अल्लाह असांजी हालत ते रहम करे। अल्लाह ताला हिन रमज़ान शरीफ़ खे असांजे लाइ रहमत, मग़फ़रत ऐं जहन्नम जे बाहि खां आज़ादी जो ॾहाको करे। हिन महीने में तमामु वॾी भलायूं ऐं सआदतूं आहिनि। अल्लाह ताला इन्हनि सआदतुनि ऐं बख़्तनि ऐं भलाइनि सां असांखे मालामाल करे। अज़ीज़ान गिरामी, रमज़ान शरीफ़ ईअं गुज़री थो वञे, सच विच में त ॾिसो हिकिड़ो ॾींहुं हो, उन ॾींहुं जो अरबा जी राति चंड ॾिठोसीं। घणा ॾींहं गुज़री विया आहिनि। अॼु मां अरिड़हों 19 ॾींहुं गुज़री वियो, ॾींहं गुज़री विया, ख़बर ई न पई। 18 ॾींहंनि गुज़रण जो हीअं त निहारियो पियो, हिकिड़ो उहो ॾींहुं आहे, ॿियो अॼोको ॾींहुं, विच वारा ॾींहं नज़र ई नथा अचनि। अल्लाह ताला जेके ॾींहं गुज़रिया शाला क़बूल करे, जेके रहनि था रब सुभानो ताला शाला इन्हनि ॾींहंनि में असांखे भलायूं ऐं सआदतूं ऐं वक़्तु नसीब फरमाए। अल्लाह सुभानो ताला असांजे हाल ते रहम करे। ए अल्लाह, असां सभु गॾिजी तुंहिंजे बारगाह में अर्ज़ु था कयूं त असांजा गुनाह माफ़ कजांइ। अल्लाह असांखे तौबा जी तौफ़ीक़ अता फरमाइजांइ। अल्लाह असांजा नंढा वॾा ॼाणी वाणी कयल, ख़बर में बेख़बरीअ में गुनाह कया अथसीं। अल्लाह जेके असां तुंहिंजे हुकुमनि जे ॿुधण जे बावजूदि पोइ बि ॾिठाई ऐं ज़िद करे असां गुनाह कया अथसीं। अल्लाह असांजा सभु गुनाह बख़्शिजांइ। अल्लाह असांजे हाल ते रहम फरमाइजांइ। अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे त तुंहिंजा मुनादी ऐलान कंदा आहिनि ऐं रमज़ान मुबारक जे रातिनि में, हाणे बि रमज़ान शरीफ़ जी राति, अल्लाह असां तुंहिंजे बारगाह में अर्ज़ु था कयूं त अल्लाह असांजा सभु गुनाह बख़्श ऐं बाक़ी ज़िंदगी असांखे गुनाहनि करण खां बचाइजांइ। रब असांखे पंहिंजी रज़ा नसीब फरमाइजांइ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहबत नसीब फरमाइजांइ। हे अल्लाह, तुंहिंजो इहो बि वाइदो आहे त जेकॾहिं के बीमार ऐं मरीज़ मां शफ़ा घुरनि त असां उन्हनि खे शफ़ा ॾींदासीं। रब असां पंहिंजनि मरीज़नि, पंहिंजे वजूदनि, पंहिंजे रूहानी ऐं जिस्मानी मर्ज़नि ऐं असांजे मुआसिरे भाई पी बिरादरी में जिन खे बि जिस्मानी रूहानी हर क़िस्म जूं तकलीफ़ूं आहिनि, असां सभु हे उम्मत मुस्लिमा गॾिजी अल्लाह तुंहिंजे बारगाह में अर्ज़ु था कयूं त असांजे सभिनी जी बीमारनि खे शफ़ा ॾे। अल्लाह असांखे रूहानी ऐं जिस्मानी मर्ज़नि खां शफ़ा ॾे। अल्लाह जेके हाजतूं, मुसीबतूं, कर्ज़ मर्ज़, तकलीफ़ूं, वबाऊं, अज़ाब आहिनि, इन्हनि सभिनी खां असां तोखां माफ़ी था घुरूं, असांखे माफ़ कर। अल्लाह जेके बि ज़ाहिर ऐं बातिन फितना आहिनि, असां इन्हनि सभिनी खां पनाह था घुरूं, असांखे पनाह ॾिजाए। छो त तुंहिंजो वाइदो आहे त रमज़ान में तूं दुआऊं क़बूल कंदो आहे, असांजी दुआ क़बूल कजाए। अल्लाह असांखे ग़िना जे फितने खां पनाह ॾिजाए, फ़क़्र जे फितने खां पनाह ॾिजाए। अल्लाह दुनिया जे फितने खां पनाह ॾिजाए, औलाद ऐं माल ऐं अहल जे फितने खां पनाह ॾिजाए, क़ब्र जे फितने खां पनाह ॾिजाए, रब हशर जे फितने खां पनाह ॾिजाए, दजाल जे फितने खां पनाह ॾिजाए। जेके फितना ज़ाहिर बातिन सभिनी खां पनाह ॾे। अल्लाह असांजे हाल ते रहम कर। अल्लाह असांजी तौबाऊं क़बूल फरमा। असांजे बीमारनि खे शफ़ा ॾे, रे औलादनि खे औलाद ॾे, औलाद खे हिदायत वारो कर, पंहिंजो फर्म बरदार कर, अबे अमा जो फर्म बरदार कर। अल्लाह जेके असांजी ज़िंदगी में जेके बि अमाल सालिहा गुज़रिया आहिनि, पंहिंजी बारगाह में क़बूल कर। बाक़ी ज़िंदगी असांखे गुनाहनि खां बचाइजांइ, नेकिन करण जी तौफ़ीक़ अता फरमाइजांइ। अल्लाह असांखे असांजे नए नस्ल सभिनी खे क़ुरान मजीद जी तालीम नसीब फरमा। अल्लाह सुब्हानो ताला असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं दीन ऐं शरीयत जी तालीम नसीब फरमा, उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह सुब्हानो ताला असांजे हिननि मसाजिद ऐं मदारिस ऐं इदारनि खे कामयाबु फरमा। अल्लाह जिन वीचारनि हिननि में वॾियूं महिनतूं कयूं आहिनि, क़ुर्बानियूं कयूं आहिनि, उन्हनि जूं क़ुर्बानियूं क़बूल फरमाए, उन्हनि जे अमाल सालिह मीज़ान हसनात में शामिल फरमाए। अल्लाह असां जेसिताईं जीअर आहियूं पंहिंजे दीन जे ख़िदमत करण वारनि मां बिना फितरनि ऐं मुसीबतुनि जे लाइ असांखे रस्ता आसान करे ॾे। अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे त जिन खे असां हिदायत कंदा आहियूं, जिन ईमान आंदो आहे, असां उनखे हिदायत जा रस्ता आसान करे ॾींदा आहियूं। अल्लाह असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो पढ़ी तुंहिंजे आॾो ईमान जो इक़रार था कयूं। अल्लाह असांखे अमल साली जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांजे लाइ हिदायत जा रस्ता आसान फरमाए। अल्लाह असांजे मुल्क जे मथां काफ़रनि, दीन दुश्मननि, यहूदनि, नसारनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जे दुश्मननि जी जेका बद नज़र आहे, अल्लाह उन्हनि खे तबाह बर्बाद फरमाए। असांजे मुल्क खे, असांजे मुल्क ऐं दौलत खे, इस्लाम खे, मुस्लमाननि खे, आलम इस्लाम खे काफ़रनि, यहूदनि, नसारनि, दुश्मननि जे बद नज़रनि खां बचाए। असांजे हाल ते रहम फरमाए। असांखे ख़ालिसतन पंहिंजे रज़ा ऐं पंहिंजे महिरबानी जो मोहताज रख, दुनिया वारनि जे मोहताजी खां बचाइजांइ। अल्लाह जेके ज़ाहिर ऐं बातिन फितना आहिनि सभिनी खां बचाइजांइ। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा ला मानिअ लिमा अतैत व ला मुतिअ लिमा मनअत व ला यनफअ ज़ुल जद्द मिनकल जद्द बिरहमतिका या अर्हम। अल्लाहुम्मा नसअलुका अल-अफ़्व वल आफ़ियत व मुआफ़ात दाइमत फ़िद दीन व दुनिया वल आखिरह। अल्लाहुम्मा नसअलुका खैर दुनिया वल आखिरह व नऊज़ु मिन शर्रि दुनिया वल आखिरह। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका खैर मा सअलका अब्दुका नबियुका मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व इबादुका सालिहून व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तअज़ बिहि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व इबादुका सालिहून व सल्लल्लाहु वसल्लम अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।